सवाल कयो आहे हाफ़िज़ सईद अहमद। वो तो चए त मैयत जे कपड़नि खे पाइण जाइज़ आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेकॾहिं को मैयत जा कपड़ा ॾिए थो त वठी पाए सघजनि था ऐं शरीयत में इन जी हैसियत तोहफ़े जी आहे ऐं तोहफ़े खां इनकार करण खां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फरमायो आहे, क़बूल करणु घुरिजे। हिन जाइ ते इहा बि ॻाल्हि क़ाबिल तवजो आहे त जॾहिं मैयत वफ़ात करे वेंदो आहे त जीअं बाक़ी मिल्कियत उन जी वारसनि जी थींदी आहे, तीअं ई उन जा कपिड़ा ऐं ॿियूं ज़रूरी इस्तेमाल वारियूं शयूं बि वारसनि जी मिल्कियत में हूंदियूं आहिनि। असांजे उर्फ़ आम में छा कंदा आहिनि त मैयत जा कपिड़ा खणी ऐं वारसनि जी इजाज़त खां बग़ैर तोहफ़े में ॾेई छॾींदा आहिनि। इहो जाइज़ न आहे। इन जो सबबु इहो आहे त मैयत जॾहिं वफ़ात करे थो वञे त उनजी पूरी मिल्कियत उन जे वारसनि जी आहे ऐं उन मिल्कियत में सभु वारिस शरीक आहिनि, हिसेदार आहिनि। अगरि को वारसनि जी इजाज़त खां बग़ैर उन्हनि जी शइ खणी ऐं कंहिंखे ॾिए थो त इहो नाजाइज़ ऐं हराम कमु करे रहियो आहे। गोया के पराई मिल्कियत में तसरुफ़ करे रहियो आहे ऐं पराई मिल्कियत में तसरुफ़ करण खां हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फरमायो आहे। जीअं मुस्नद अहमद जे अंदरि हदीस मुबारक आहे, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, ला तज़लिमू लिअन्नहु ला यहिल्लु मालु इम्रइन इल्ला बितीबि नफ्सिन मिनहु। पाण फरमाइनि था त ज़ुल्म न कयो कंहिं बि शख़्स जो उन जी इजाज़त खां बग़ैर माल खे इस्तेमाल न कयो। ऐं मौसूअतुल फ़क़ीहा जे अंदरि आहे त ला यजूज़ु लिअहदिन अन यतसर्रफ़ फ़ी मिल्किल ग़ैरि बिला इज़्निही। कंहिं बि शख़्स जे लाइ जाइज़ न आहे त उहो पंहिंजे शरीक जी मिल्कियत खे उन जी इजाज़त खां बग़ैर इस्तेमाल करे ऐं तसरुफ़ करे। इन्हनि इबारतुनि मां मालूम थियो त जेको शख़्स वफ़ात करे थो वञे उन जूं जेके बि शयूं आहिनि उहे वारसनि जी मिल्कियत में वञनि थियूं ऐं उन्हनि शयुनि जे अंदरि सभु वारिस शरीक आहिनि। उन्हनि जी इजाज़त खां बग़ैर उन्हनि में तसरुफ़ करणु, उन्हनि खे इस्तेमालु करणु, उन्हनि खे तोहफ़ो ॾियणु जाइज़ न आहे। ऐं इहा बि ॻाल्हि यादि रखणु ज़रूरी आहे त जेकॾहिं सभु वारिस इजाज़त ॾियनि था त उहे सभु आकिल ऐं बालिग़ हुजनि। जेकॾहिं उन्हनि मां को बि हिकिड़ो वारिस नाबालिग़ हूंदो या नासमझ हूंदो त उन जी इजाज़त जो एतबार न आहे। अलबत्ता जेकॾहिं उर्फ़ आदत आहे, हर कंहिंखे ख़बर आहे त मैयत जे कपिड़नि खे असां ख़ैरात कंदासीं त ॿिया वारिस नाराज़ न थींदा, त इन सूरत जे अंदरि उन्हनि खां इजाज़त लफ़्ज़नि में घुरणु ज़रूरी न आहे। पर इन में बि इहो ख़ासि ख़्यालु रखिणो आहे त उन्हनि में को नाबालिग़ न हुजे, सभु बालिग़ हुजनि। अल्लाहु आलम सवाब।